चलो माशा ऐं जजां जी विढ़े ई कान कहिड़ी हिमत न आहे उहे जेकॾहिं अनपढ़ माण्हू हुआ मींहुं जो जेतिरो ॿिजो आहे न तो कया 100 ॻाल्हाए जाए छठ लाइ ॿिजो कोई मुक़ाबिलो करे पर मींहुं 7 माण्हू मोकिलिया हे ॻाल्हियूं मोकिलिया हे महीना ज़हर भरियो बाग़ शइ तो महिरबानी करे आया शइ ठठ पाण जुगाई को थियनि आयो जो महिरबानी करे ईअं शइ खां परहेज़ करो जान में माण्हू वधि में वधि 8 10 ज़रूरत कॾहिं जाईंदा कलाक वापसि आहिनि उहो गाॾियां जो ख़र्चु घणी था थियनि और उहो न करो ठीकु आहे ऐं जेके रस्मां आहिनि ग़लति कढो ऐं अॻिते आओ ख़ुशहाली इज़त अॻिते बचाओ ऐं अॻिते वधो जीअं वञो नाम रोशन थिए हे साईं जो ॻाल्हाए पियो साईं ॿ छोकिरा साईं डॉक्टर हिकु घर में असांजे असांजे जेका छोकिरा आहिनि कामयाबु साईं वॾी छोकिरो वॾो माण्हू पहुतो इच्छा करे आया आहियो घर में दुनिया में फसण साईं अहिड़ा बादशाह असांजे घर में आया आहिनि ग़रीब हाणे घर में मंदर जा छोकिरा मिठाई ॾिजां बोतला हर शइ हाणे घर में तयारु कनि था बिना पुछंदे किथे छोकिरो साईं मिले भाकर अचेंगे वो साहिब में आयो ख्याल में अचमे छोकिरा घरना तुमने जिते जो बाप किता है वो ना दादी कोई छोकरा मात न करे तरी वो घर अंदर चाहे उसे बातचीत करा तोए मां खराय मां समझ साई दे ये मार्केट में गादा मतलब ये 10-20 रुपया मिले असा जे उम्र का कोई वो कदा बोले मिठाई शुरू दे जात नहीं जाना असा जे घर अंदर पानी नो ग्लास कोनी पीते वो छोकरा पीला बिजो पोतरो काटली सिलेक्शन जो अरे साई ले आयो असा जे घर खानदान सुलार लायो हार गति वडा मना असा गाल के हुए देखा से कि बिजा छोकरा दे हां देखा से कि जाने वो तुम्हें अपनी असा कहां बोलना वाह 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 बेली है मेहरबानी ये शुरुआत है दुनिया वाला शाबाश जैसे पूरी दुनिया में हो जाता है हर महीना मोटी कन्या है उहे न सियार पल लगाओ उहे जगह ते माने उहे न चुको बहाना पुजे उहे न डाज दियो बाकी न तुंजारी डेट मां करो हिना डामरो बनता है सारी गाल है 10 लाख रुपया की तीन दे सके पर रेल में 5 रुपया के हिसाब को कर न खाना हो तो पुजा उहे हिसाब हर खाना तो इले बड़ा मेहरबानी करे खर्च घटाओ पैसो कमास और शांति करे सुनो परमिट शांति करे सुनो भगत साहब थोड़ा आवाज सुनो